फ़कीर ख़ुशखैर मोहम्मद ईसवाणी सिंध जे क्लासिकल शाइरीअ में तमामु वॾो शाइर थी गुज़रियो आहे। फ़कीर ख़ुशखैर मोहम्मद ईसवाणी जंहिं टालपुरनि जे ओज वारी सिंध में ॻोठ गुल मोहम्मद ईसवाणी ज़िले नवाबशाह में रईस ग़ुलाम हैदर जे घर में जनम वरितो। फ़कीर ख़ुशखैर मोहम्मद ईसवाणी सचल साईं जे सूफ़ियाणे मकतब फ़िक्र जो पोइलक रिंदी शख़्सियत जो मालिक ऐं सालिक थी गुज़रियो आहे। संदसि शाइरीअ में तसव्वुफ़ जो फ़लसफ़ो, मौज, मस्ती ऐं इश्क अलस्तीअ जा कई राज़ समायल आहिनि। इन में को शक नाहे त सिंध जे अदबी तारीख़ में संदसि शाइरी आला आदर्शी शाइरीअ जो अहम बाब तौर ॻणी वेंदी। जीअं राग रक़्स बेख़ुदी मस्ती सालकनि जे महफ़िल समा खे सूंहं बख़्शींदी आहे, तीअं चवनि था त फ़कीर ख़ुशखैर मोहम्मद ईसवाणी बि महफ़िल समा में चोॾींहं जे चंड जीअं चमकंदो हुयो। हू अक्सर महफ़िलुनि में हाज़िर रहंदो हुयो, जिते संदसि कलाम बि निहायत प्यार, बेख़ुदी, मस्ती ऐं मौज विचां ॻायो वेंदो हो। फ़कीर ख़ुशखैर मोहम्मद ईसवाणी जेको चए थो के इंसाफ़ खां तेॾे आवण दा ॾाढा लाइक़ तुई लिए पावण दा, के इंसाफ़ खां तेॾे आवण दा ॾाढा लाइक़ तुई लिए पावण दा, मैं तेॾे तूं कुर्बान करां, मैं तेॾे तूं कुर्बान करां, सदबार सदक जिंद जान करां, मैं तेॾे तूं कुर्बान करां, सदबार सदक जिंद जान करां, तैं ते घोरां घोर मकान करां, कि तुई कुर्ब कदम वध चावण दा, के इंसाफ़ खां तेॾे आवण दा ॾाढा लाइक़ तुई लिए पावण दा। ख़ुशखैर मोहम्मद हादी आप ॾिता, ख़ुशखैर मोहम्मद हादी आप ॾिता, प्याला वहदत दा भर पाक पीता, इहीं शौक़ शराब मस्त किता, इहीं शौक़ शराब मस्त किता, नशा नीह चढ़िया नीह लावण दा, नशा नीह चढ़िया नीह लावण दा, के इंसाफ़ खां तेॾे आवण दा ॾाढा लाइक़ तुई लिए पावण दा, के इंसाफ़ खां तेॾे आवण दा ॾाढा लाइक़ तुई लिए पावण दा। फ़कीर ख़ुशखैर मोहम्मद ईसवाणी ॿियनि सूफ़िया कराम वांगुरु मज़हबी कटरपणे खां बेज़ार हुयो। चए थो इश्क जणिया जस पाया है, तुसां वाह इस्लाम जगाया है। संदसि हिकु ॿियो ख़्याल ॿुधो, वल वल मुसले वाज़ सुणेंदे, वल वल मुसले वाज़ सुणेंदे, पन्ना पिरतदा पढ़िया नहीं, वल वल मुसले वाज़ सुणेंदे, पन्ना पिरतदा पढ़िया नहीं, हथ विच तस्बीह करें तमादी, हथ विच तस्बीह करें तमादी, इश्क जणिया गल जड़िया नहीं, बद दस्तार मिंबर ते बहंदे, बद दस्तार मिंबर ते बहंदे, चाढ़ी इश्क दी चढ़िया नहीं, बद दस्तार मिंबर ते चढ़दे, चाढ़ी इश्क दी चढ़िया नहीं, हस्ती होवण दी ॾेंदे होके, हस्ती होवण दी ॾेंदे होके, लाम जिस्म विच लड़िया नहीं, इश्क कनू इनकार करेंदे, इश्क कनू इनकार करेंदे, मन मोहब्बत विच मड़िया नहीं, इश्क कनू इनकार करेंदे, मन मोहब्बत विच मड़िया नहीं, खैर मोहम्मद खुश ख्याल कोई, खैर मोहम्मद खुश ख्याल कोई, इश्क दे विच अड़िया नहीं, वल वल मुसले वाज़ सुणेंदे, पना पिरतदा पढ़िया नहीं, वल वल मुसले वाज़ सुणेंदे, पना पिरतदा पढ़िया नहीं। दोस्तो जीअं त काफ़ी सिंध जी मक़बूल सिन्फ़ आहे जेका तसव्वुफ़ मां उसरी ऐं उभरी आहे, इन में को शक न आहे त फ़कीर ख़ुशखैर मोहम्मद ईसवाणी काफ़ीअ जे मैदान जो मञियल शाह सवार आहे। चए थो त दम दम असांजी दिलि ते हे तेरी तांग प्यारा,
दम दम असाडे दिल ते हे तेडी तांग प्यारा। फ़कीर ख़ुशखैर मोहम्मद जी हिक ॿी काफ़ी अवां सां वंड कयां थी। अंदर दिल विच रखदई गैर, अंदर दिल दिल रखदई गैर, काहे को दरवेश सदामी। अंदर दिल दिल रखदई गैर, काहे को दरवेश सदामी। सीना अपना साफ न रखदई, ढूंढ अंदर विच मेर, बाहर कुंवल केस मलेंदई। वाह वाह वाह, खुश खैर मोहम्मद फंद फेर न हलसी। खुश खैर मोहम्मद फंद फेर न हलसी। नीह न चावी पाके छेर, पुछे अपना देस दसदई। अंदर दिल दिल रखदई गैर, काहे को दरवेश सॾाईंदई। फ़कीर ख़ुशखैर मोहम्मद हिस्पाणी जंहिंजे हम असरनि में बेदिल साईं, उन खां पोइ फ़कीर नानक यूसुफ अची वञनि था। तोणे जो सचल साईं जो पाण नानक यूसुफ वांगुरु सिधो सौ तालिब त न रहियो, पर जॾहिं संदसि फ़िक्र खे संदसि कलाम खे पढ़ूं था त महसूस थिए थो त संदसि शाइरीअ ते सचल साईं जो भरपूर असर आहे। सचल साईं चयो त सच था मर्द चवनि कंहिंखे वणे न वणे, सच था मर्द चवनि कंहिंखे वणे न वणे, कूड़ी दोस्तीअ जो दम बणे न बणे। ऐं वरी फ़कीर ख़ुशखैर मोहम्मद हिस्पाणी चए थो, सच कंहिं न वणे सो त कीअं चवां, सच कंहिं न वणे सो त कीअं चवां, जीअं थो इश्क चवे तीअं थो ॿीअ पवां। वाह 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 वाह। इश्क बाबति फ़कीर ख़ुशखैर मोहम्मद हिस्पाणीअ जो पंहिंजो हिकु फ़लसफ़ो आहे। संदसि ख़्यालु आहे त इश्क माण्हूअ खां घर घाट छॾायो छॾे, ॿियो त ठहियो पर बेवसीअ जी इंतिहा त ॾिसो जो इंसान खे इश्क घर मां कढी वञी ॿाहिरि राह ते बीहारे थो छॾे, जिते इंसान पंहिंजो पर्दो ऐं सतुर बि बरक़रार नथो रखे सघे। हिन किसे में जेको मां ख़्याल अव्हांखे ॿुधाइण वारी आहियां, उन में हीर रांझे जे किसे खे निहायती कमाल कारीगरीअ सां बयानु कयो वियो आहे, पर उन में हीर जे बेवसीअ खे पिणु बेहद तकलीफ़ ऐं दर्द विचां चिटियो वियो आहे। चए थो, हीर ॾिठी तस्वीर रांझण दी, हीर ॾिठी तस्वीर रांझण दी, दावा इश्क छुड़ायसि घर दी। हीर ॾिठी तस्वीर रांझण दी, दावा इश्क छुड़ायसि घर दी। इश्क उमालक कढ ॿाहिरि की थी, जा आही अहल सतुर दी। खुश खैर मोहम्मद ए बेवस हुई, जॾहिं रम्ज़ लॻी रांझण वरती। वाह 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 वाह। जॾहिं माण्हूअ खे इश्क लॻे थो, मींहुं लॻे थो, त हू तव्हांखे खणी अची निटण उस में बीहारे थो। जिते न तव्हांजो सतुर थो रहे, जिते न तव्हांजो पर्दो थो रहे, सो इश्क जूं सदूं करण त सवलो आहे, पर इश्क करण निहायती ॾुखो अमल आहे। ऐं जेके इश्क कंदा आहिनि उहे वाकई उहा मंज़िल माणींदा आहिनि। फ़कीर ख़ुशखैर मोहम्मद हिस्पाणीअ जे शाइरीअ में रिंदी ऐं बेबाकी बि नज़र अचे थी। चए थो, इजो यार आयो अवां छा था भायो, इजो यार आयो अवां छा था भायो, पियारियो पिया कन सुबुह जो सवायो। इजो यार आयो अवां छा था भायो, पियारियो पिया कन सुबुह जो सवायो। सुबुह जो सवाली मंगतो मवाली, कॾहिं कीन ख़ाली वटां तो वराए। वाह 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 वाह। फ़कीर ख़ुशखैर मोहम्मद हिस्पाणीअ ॿियनि सूफ़ियाए कराम वांगुरु अखियुनि जो बि ज़िक्र कयो आहे। अखियूं जे लाइ सचल साईं चयो त, सोणे यार दियां अखियां कातिल दर्द मंदा को फटन। सोणे यार दियां अखियां कातिल दर्द मंदा को फटन। ॾेबां वलियां शहबाज वांगू सिर उशाकां दे झटन। तामे तोमी वक्त उशाकां ज़ेरे बुकियां फटन। तामे तोमी वक्त उशाकां ज़ेरे बुकियां फटन। गर्ज नहीं मुश्ताकां सचल मोह न ओॾूं वटन। वाह 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 वाह। ऐं फ़कीर ख़ुशखैर मोहम्मद हिस्पाणी अखियुनि बाबति चए थो, जान जुदाईअ जो मूंखे ॾाढो आहे अज़ाब। जान जुदाईअ जो मूंखे ॾाढो आहे अज़ाब।
सात सात सजण थियूं अखियूं हारन आब जान जुदाई जो मूंखे ॾाढो आहे अज़ाब सात सात सजण थियूं अखियूं हारन आब लालण लाचारीअ खां थियूं ॾियनि अजीब अता लालण लाचारीअ खां थियूं ॾियनि अजीब अता मांदी हित मरे थी तेने मुको ई कोन जवाब खुश ख़ैर मोहम्मद ख्वाब कीअं वेचारनि विछड़े न जे वाह 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 वाह। खुश ख़ैर मोहम्मद हिसवाणी असांजी सिंध जो हिकु अज़ीम सूफ़ी शाइर थी गुज़रियो आहे ऐं हिन जी शाइरीअ जो मौज़ू ई तसव्वुफ़ आहे। सचल सर मस्त जो रिद्दी ऐं सर मस्ती वारो अंदाज़ खुश ख़ैर मोहम्मद फ़कीर हिसवाणी जी शाइरी में मौजूदु आहे। खुश ख़ैर मोहम्मद फ़कीर हिसवाणी जी हर काफ़ी मिजाज जे रंग में रंगियल आहे ऐं मां यकीन सां चई सघां थो त भिट जो घोट शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सचल सर मस्त या खुश ख़ैर मोहम्मद फ़कीर हिसवाणी इहे पंहिंजी शाइरी जी सुञाण खां अलावा पंहिंजी बुज़ुर्गी जी बि हिकिड़ी अलॻि सुञाण रखनि था। खुश ख़ैर मोहम्मद हिसवाणी जी शाइरी जो मजमूआ कलाम संदसि फर्ज़ंद फ़कीर दुर मोहम्मद मस्त इहो चई दरिया में लोड़े छॾियो त बाबे बि अलाह नाल घणिया ठगिया कीतिया आहिनि। ख़ैर इन खां अलावा असांजी दरगाह जे हवाले सां इहा ॻाल्हि बि मशहूरु आहे त हिते जेको बि फ़क़ीर या गादी नशीन विसाल कंदो आहे त संदसि जनाज़ो कब्रिस्तान में सूफ़ी राग विराग सां मिटी मां हवाले कयो वेंदो आहे। दोस्तो फ़क़ीर खुश ख़ैर मोहम्मद हिसवाणीअ जे शाइरीअ में बि मिजाज़ खां थींदे हक़ीक़त ताईं पहुचण जा कई मरहला आहिनि। हींअर जेका मां काफ़ी अव्हांखे ॿुधाईंदसि उन में बि अव्हांखे हुस्न जा मिजाज़ जा जलवा नज़र ईंदा। हिन काफ़ीअ जी ॿोली निहायती सादी सलोणी आहे जंहिंमें ईअं सम्झो त महबूब सींगार जी अची रहियो आहे ऐं जंहिंजो हुस्न जो ताब एतिरो आहे जो कातिब क़ज़ा जो कलम छॾे उन महबूब तां घोर घोर पियो वञे। चए थो आया अजब असांजे अङण अहसान थिया आया अजब असांजे अङण अहसान थिया पसे हुस्न हबीब हड़ई हैरान थिया। वाह आया अजब असांजे अङण अहसान थिया पसे हुस्न हबीब हड़ई हैरान थिया दिल घुरियो दिलदार अङण अॼु आयो आहे दिल घुरियो दिलदार अङण अॼु आयो आहे मोहब्बत में मुश्ताक मिड़ई मस्तान थिया। वाह दिल घुरियो दिलदार अङण अॼु आयो आहे मोहब्बत में मुश्ताक मिड़ई मस्तान थिया सरस करे सींगार सनम आयो सूरत जो सरस करे सींगार सनम आयो सूरत जो कातिब कलम क़ज़ा जा छॾे कुर्बान थिया। वाह 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 सरस करे सींगार सनम आयो सूरत जो कातिब कलम क़ज़ा जा छॾे कुर्बान थिया साकी सिक सां सॾे सवाई सुर्की ॾिनी साकी सिक सां सॾे सवाई सुर्की ॾिनी पलक अंदर पर प्यासनि जा पैमान थिया। वाह पलक अंदर पर प्यासनि जा पैमान थिया हिसवाणी सदबार सदक तंहिं साजन तां हिसवाणी सदबार सदक तंहिं साजन तां आशिक जंहिंजा इश्को बरी इंसान थिया। वाह जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त हीअ काफ़ी जॾहिं तव्हां पहिरियां ॿुधंदो तव्हांखे इन में मिजाज़ जो रंग नज़र ईंदो पर जॾहिं तव्हां हिनखे मुकमिल ॿुधंदो त महसूसु कंदो त हिन जो मौज़ू छा आहे। ऐं फ़क़ीर खुश ख़ैर मोहम्मद हिसवाणी जी चवनि था त इहा ख़ूबी हुई त हू मौलूद या नात में एॾी त रंगीनी हुस्न ऐं दिलकशी भरींदा हुया जो माण्हू हक़ीक़त ऐं मिजाज़ खे धार करणु ॾुखियो थी पवंदो हुयो। फ़क़ीर साईं जा पंहिंजे कलाम में ॿिन्ही जहाननि जे सरदार बाबति इश्क ऐं उकीर जा कई रंग ऐं ढंग नज़र अचनि था। पंहिंजे बेबाक सूफ़ियाणे एतक़ाद जो खुलियो खुलियायो इज़हार कंदड़ ही क्लासिकल शाइर ज़ाहिरी मोतबरी
ऐं मज़हबी कटरपणे खां बेज़ार ही सूफ़ी शाइर 1877 में ही फ़ानी जहान छॾे वञी हक़ीक़ी दुनिया जो वासी थियो। उन खां पोइ चवनि था त संदसि वॾे मस्त पुट दुरमोहम्मद हिसबाणीअ खे संदसि गादीअ ते विहारियो वियो। फ़क़ीर दुरमोहम्मद हिसबाणी पिणु तमामु ख़ूबसूरत शाइर थी गुज़रियो आहे, जंहिं बाबति हिकु रिवायत आहे त फ़क़ीर ख़ुशख़ैर मोहम्मद हिसबाणीअ जो संदसि हथ लिखियल नुस्ख़ो इहो चई संदसि मस्त पुट दुरमोहम्मद हिसबाणीअ पाणीअ में उछलाए छॾियो त बाबे बि अलाह ना खोड़ ठॻियां कीते आहिनि। वाह, चवनि था त इहा हिकु हुनजी रूहानी का कैफ़ियत हुई, का रमज़ हुई, जंहिंमें अची हुन ईअं कयो। त मां चाहींदसि त वेंदे वेंदे फ़क़ीर दुरमोहम्मद हिसबाणीअ जो हिकु ख़्यालु अव्हां सां वंड कंदी हलां। पाण बाकमाल शाइर हुयो, चए थो त मुख विखा मन मोह गयूं, मुख विखा मन मोह गयूं, महबूब नहीं वल मिलदा। मुख विखा मन मोह गयूं, महबूब नहीं वल मिलदा। शहबाज वांगू दिल झट मेरी, जिंद फट वदई खुश खिलदा। तेरी दिल भी शल दिलबर नीवे, दिल तेरी शल दिलबर नीवे, त कदर पवई मेरी दिल दा। दूर न कर दुर मोहम्मद को, गॾु आशिक दे वत टुलदा। ही ख़ूबसूरत एहसास हुयो फ़क़ीर दुरमोहम्मद हिसबाणीअ जो। फ़क़ीर ख़ुशख़ैर मोहम्मद हिसबाणीअ समेत ॿियनि सूफ़ियाए कराम जो कलाम बि न सिर्फ़ तवज्जो तलब आहे, पर मां सम्झां थी त तहक़ीक़ तलब पिणु आहे। दोस्तो, अॼु मूं फ़क़ीर ख़ुशख़ैर मोहम्मद हिसबाणी जो कलाम अव्हां ताईं पहुचायो। मूंखे पक आहे त अव्हांखे वणियो हूंदो। जीअं त फ़क़ीर ख़ुशख़ैर मोहम्मद हिसबाणी समेत ॿियनि सूफ़ियाए कराम जो कलाम न सिर्फ़ तवज्जो तलब पर तहक़ीक़ तलब आहे। ऐं असांजी इहा ख़्वाहिश आहे त सिंध जा आलिम संदन कलाम खे वधीक परखीन, प्रोड़ीन ऐं सिंध जे इदारनि जो कमु आहे त उन कलाम खे छपाइनि। इन सां असांजो सिंधी अदब मालामाल बि थींदो ऐं सूफ़ियुनि जो पैगाम दुनिया ताईं बि पहुचंदो।